मुनुआ मुना है गुल्लुआ। अच्छा ये मुनो आहे मां वरी सम्झो त हे आनो आहे पर जेको बि आहे मुंहिंजो छा मूंखे कहिड़ो इन खां उधारा पैसा वठणा आहिनि। चाचा ही वाकई मश्करनि जो ॻोठु आहे न? रुपए में $1 पक आहे त मश्करनि जो ॻोठु। अलाए मूंखे त चरियनि जो ॻोठु थो लॻे। तूं ॿ ॾींहं हिते रहो तोखे त पोइ अलाए छा लॻंदो। कॾहिं हैरत लॻंदई कॾहिं अचब लॻंदी कॾहिं डंडो बि लॻंदुई। डंडो छो? डंडो न डंड असांजे फैसला कंदा आहियूं न डंड त फैसलनि में लॻंदा आहिनि। अच्छा बि हिते खरिया आहिनि न त अञा मुंहिंजी उमिरि भला छा आहे। मूंखे सेठियण जे घर वञिणो आहे। तूं हिते साहु खण चांहि बांहि पीउ पोइ तोखे गुलू हली छॾे ईंदो। सेठ साहिबु ही सेठियाणी जे घर छो वेंदो? ही सेठाणी जो महिमान आहे। हा त पोइ महिमान त ओताकुनि में सुठा लॻंदा आहिनि न घरनि में न लॻंदा आहिनि। अरे चरिया हे मुनू मौलाई अथई सेठाणी जो भाणे जो। अच्छा हा महिमान त हा साईं अलाह जी रहमत हूंदो आहे। ऐं चिलकणीअ जो मंगींदो। छा ही चिलकणीअ जो मंगींदो आहे? साहब पोइ इहो ॿुधाइणु ज़रूरी हो छा? वञ तूं चांहि ठाहिया वञ। साहब तूं बि सही माण्हू न आहीं। अदा मुना वे महिरबानी। कालू हाँ हिकिड़ो घर आहे उतां चोरी करणी आहे। अरे निभागा हिकिड़ो घर कीअं हूंदो पूरो ॻोठु हूंदो तूं गौर सां ॾिस छड़ो मुछां वधायूं अथई। हा मश्करनि जे ॻोठ में हिकिड़ो घर आहे ऐं उन घर में 12 लख आहिनि। 12 हल हिक घर में 12 लख माण्हू 12 लख माण्हू त शहर में बि कोन हूंदा। अरे कालू कननि खां वार त परे करे 12 लख माण्हू न 12 लख केश रखियल आहे। छो सियासतदान जो घर आहे छा जो 12 लख घर में रखी वेठो आहे? हाँ बैंक में रखंदो त नेप वारा पुछंदसि त एॾा पैसा काथों आंदा अथई। न कालू सियासतदान नाही हिकु जाइल औरत आहे ऐं भाउ वियाजी हुयुसि उहो ॿधिजी वयुसि उन जी मिल्कियत हथ आई अथसि ऐं उहे पैसा उतो चोरी करणा ने रखो शर्त। इहो त मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे पुट पर मां सॼे हथ सां कंदुसि छो जो मुंहिंजे खाॿे हथ में सूर आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठु सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।